उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद वेलकम। जेका असांजा पहिरीं प्यारा दोस्तनि सभिनी खे चऊं दोस्तों काफ़ी अरसे खां पोइ मां हिन चैनल ते सिंधी रिव्यू स्टार्ट कया आहिनि। पहिरियों जेको सिंधी रिव्यू कंदा हुआसीं ड्रामनि जा, छो त वरी विच में ख़ासि करे ड्रामा सभु बंदि थी चुका हुया। वरी हाणे पापनगर हिकु सुठो ड्रामो जॾहिं वरी स्टार्ट थियो आहे त होॾां वरी वीरनि जी वसी स्टार्ट थियो आहे, तॾहिं वठी वरी असां रिव्यू कंदा अचूं पिया उदासी टीवी यूट्यूब चैनल ते। दोस्तों ख़ासि करे अॼु जी अपडेट आहे, होॾो वीरनि जी वसी ड्रामो त बहितरीनु मां बहितरीनु हली रहियो आहे। बहरहाल पापनगर ड्रामो 1 नंबर थी चुको आहे ऐं पापनगर ड्रामे जी तारीफ़ जिते किथे घणी आहे। पापनगर जी व्यूअरशिप बि वधी चुकी आहे ऐं मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे तमामु जल्द तव्हां ॾिसंदो त जेको आहे ॿियो ड्रामो बि हिकु लॉन्च थियण वारो आहे, हुनजो नालो फ़िलहालु न ॿुधाईंदासीं तव्हांखे। उहो वरी पापनगर खां बि वधीक हूंदो ऐं KTN चैनल जेको हुयो काफ़ी अरसे मतिलबु को ड्रामो कामयाबु न थियो हुयो, व्यूअरशिप KTN जी ख़तमु थी चुकी हुई ऐं पापनगर ड्रामे उन खे वॾो सहारो ॾिनो आहे KTN वारनि खे ऐं इन जी व्यूअरशिप बिल्कुलु हाणे दोस्तों मथे अची चुकी आहे ऐं हर एपिसोड हाणे 30-40K ते वञी रहियो आहे ऐं ज़बरदस्त ड्रामो पापनगर ऐं माण्हू इंजॉय बि करे रहिया आहिनि। उदासी टीवी खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।